में तालीम खाते में उस्तादनि जी भर्तियुनि जे हवाले सां वॾा फ़ैसिला कया विया। टेस्ट में सब्जेक्ट ते 45% पासिंग मार्क्स वारो शर्त ख़त्म कयो वियो आहे। प्राइमरी उस्ताद ऐं JST लाइ थियल टेस्ट में औरतुनि, माज़ूरनि ऐं अक़लियतुनि खे पासिंग मार्क्स में रिआयत ॾिनी वई आहे, जॾहिं त थर, अछड़े थर ऐं काछे में उस्तादनि जी खोट पूरी करण लाइ बि उम्मीदवारनि खे इहा रिआयत ॾिनी वेंदी। 33% पासिंग मार्क्स रखियूं वयूं आहिनि। वॾे वज़ीर जो चवणु आहे त टेस्ट पास करण लाइ मजमूई तौर 55% पासिंग मार्क्स खणण वारो शर्त बरक़रार आहे। पुठिते पयल इलाइक़नि जे हर स्कूल में उस्ताद न हुजण जो मसइलो आहे। मेरिट खे ज़हन में रखंदे बहितरीन इदारे खां भर्तियुनि लाइ टेस्ट कराई हुई। सवालनि में थोरा घणा मसइला बि हुया। उस्ताद भर्ती करण जे हवाले सां सिंध हुकूमत अहम फ़ैसिला कया आहिनि ऐं इन खां अॻु जेके सख़्तियूं हुयूं उन्हनि में कुझु नरमियूं कयूं वयूं आहिनि। IBA जी टेस्ट में हर सब्जेक्ट ते इहो शर्त रखियो वियो त घटि में घटि 45 मार्क्स हासिल कया वञनि उम्मीदवारनि, पर उन खां पोइ जेको मामिलो साम्हूं आयो त वॾी तादाद में उम्मीदवार फेल थिया। प्राइमरी उस्ताद PST ऐं JEST लाइ थियल टेस्ट में औरतुनि, इन खां अलावा ख़ासि सलाहियत रखंदड़ उम्मीदवारनि ऐं अक़लियतुनि खे पासिंग मार्क्स में रिआयत ॾिनी वेंदी। थर, अछड़े थर ऐं काछे में उस्तादनि जी खोट पूरी करण जे लाइ बि उम्मीदवारनि खे इहा रिआयत मिलंदी। पासिंग मार्क्स इन्हनि जे लाइ 33% हूंदा, जॾहिं त टेस्ट पास करण लाइ मजमूई तौर ते 55% पासिंग मार्क्स वारो जेको शर्त आहे उहो बरक़रार रहंदो। वरी वज़ीर जो चवणो त मजमूई तौर ते इन नरमी खां पोइ 31,886 PST उस्ताद भर्ती थी वेंदा ऐं जेका खोट आहे उहा लॻभॻि पूरी थी वेंदी, जॾहिं त जेका JST उम्मीदवारनि जी गुंजाइश आहे 14,000 आहे, उहे उन खां वधीक 17,000 भर्ती कया वेंदा ऐं 3,000 खां कुझु वधीक जेके उस्ताद आहिनि उन्हनि खे वेटिंग लिस्ट में रखियो वेंदो। अॻिते वधंदे वाक़िआ आगाह